सैयदना अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु जी फ़ज़ीलत मनाक़िब तमाम घणो तवील मौज़ू आहे, पर अॼु जे जुमे में मुख़्तसर वक़्त में तव्हांजे साम्हूं कुझु मुवाफ़िक़ात उमर ते आउं गुफ़्तगू कंदुसि। मुवाफ़िक़ात उमर छा आहिनि? मुवाफ़िक़ात उमर उन्हनि ॻाल्हियुनि खे चइबो आहे, उन्हनि अहकामनि खे चइबो आहे जंहिंजे बारे में उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु ख़ुदि फ़रमाइनि था वाफ़क़्तुल्लाह, या ॿी रिवायत में अचे थो वाफ़क़्तु रब्बी फ़ी सलास। अहिड़ियूं शयूं आहिनि, टे शयूं, टे मक़ाम, टे ॻाल्हियूं, टे अहकाम अहिड़ा आहिनि जिन अहकामनि में मूं पंहिंजे रब सां मुवाफ़िक़त कई, यानी जेके अहकाम जिन जे बारे में मूं सोचो, अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जे बारे में क़ुरान नाज़िल कयो। अल्लाह से उन जे बारे में क़ुरान नाज़िल कयो। हिकु ॻाल्हि ज़हन में रखिजो, हिकु ॻाल्हि सैयदना अमीरुल मोमिनीन जी फ़ज़ीलत जे हवाले सां, मक़ाम ऐं शरफ़ जे हवाले सां ज़हन में रखिजो। अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ जो नतीजो आहिनि, ऐं दुआ मुहम्मद करीम जी अता अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी अता कंहिंजी आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी अताए दुआ कंहिंजी आहे, मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। जे सैयदना अमीरुल मोमिनीन जे ईमान जो इनकार कयो, उन्हनि जे शरफ़ ऐं फ़ज़ीलत जो इनकार कयो, उन इहो बि इक़रार गॾोगॾु कयो त मुहम्मद अरबी जी दुआ क़बूल न थी। ऐं जेकॾहिं इनकार कई त गॾोगॾु इहो बि इनकार कई त अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे नऊज़ बिल्लाह या ख़बर ई न हुई त अब उमर बिन ख़त्ताब इस्लाम खां पोइ इस्लाम जो दुश्मन थींदो, छो जो अल्लाह साईं इस्लाम जी तौफ़ीक़ ॾिनी मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ जे नतीजे में, यानी दुआ मुहम्मद करीम जी अता रब किबरिया जी अता हुई। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु मुवाफ़िक़ात रब्बी ख़ुदि फ़रमाइनि था, मारूफ़ रिवायतूं सही मुस्लिम सही बुख़ारी, सहाबा इकराम इन्हनि रिवायतुनि जा गवाह आहिनि, बयानु कनि था इन्हनि रिवायतुनि खे त कई अहिड़ा मौक़े, अहिड़ियूं कई ॻाल्हियूं, अहिड़ा कई अहकाम जिन में अमीरुल मोमिनीन सोचो, ॻाल्हि कयूं, पंहिंजी राय जो इज़हार कयूं, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फ़िल वक़्तु उन्हनि जी राय खे क़बूल न कयो, पर अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जे बारे में क़ुरान नाज़िल कयो ऐं शरीयत ऐं दीन थी विया। यानी उन्हनि जी सोच बि अल्लाह रब्बुल आलमीन खे एॾी पसंदि आई जो अल्लाह से उनखे शरीयत बणाए छॾियो। इहा हदीस जिन में टिनि ॻाल्हियुनि जो ज़िक्र आहे, फ़रमाइनि था टिनि मक़ाम ते अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजी राय खे नाज़िल कयो शरीयत बणाए करे। सभ खां पहिरीं कहिड़ी ॻाल्हि? फ़रमाइनि था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मूं चयो, अल्लाह जे रसूल लवत्तख़ज़्त मक़ाम इब्राहीम मुसल्ला, अल्लाह जा रसूल तवाफ़ खां पोइ मक़ाम इब्राहीम खे नमाज़ पढ़ण जी जॻह बणायो वञे। तवाफ़ करण खां पोइ मक़ाम इब्राहीम जी जॻह खे ॿ रकातूं पढ़ियूं वञनि, जिते बीह करे इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम बैतुल्लाह जी तामीर कई, उन ते नक्श मौजूदु आहे सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बीहण जो। उन मक़ाम ते ॿ रकातूं पढ़ियूं वञनि नफ़िल। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां ख़्वाहिश जो इज़हार कनि था, अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान नाज़िल कयो। इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मक़ाम खे जिथे बीही करे बैतुल्लाह जी तामीर कयूं, इन जॻह खे नमाज़ जी जॻह मुक़ररु कयो, यानी 2 रकातूं हिते नफ़िल पढ़ियूं वञनि तवाफ़ खां बाद। मुवाफ़िक़त उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु सोच पेश कई, फ़िक्र सोच पेश कई, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अल्लाह रब्बुल आलमीन वही नाज़िल कई त इन जॻह खे नमाज जी जॻह मुक़ररु कयो। उन खां पोइ अॼु ताईं हाजी तवाफ़ कंदा, उन खां पोइ 2 रकातूं नफ़िल ते पढ़ंदा आहिनि। हज जे रुकन में इहो शामिल आहे, 2 रकातूं मक़ाम इब्राहीम ते। वरी फ़रमाइनि था ॿियो मौक़ियो इहो थियो, मूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे अर्ज़ु कयो, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यदखुलल बर्रो वल फाजिरो, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई माण्हू अचनि था, कई इलाक़नि खां अचनि था, नेक माण्हू बि अचनि था, बुरा माण्हू बि अचनि था। अल्लाह जा रसूल मुंहिंजी राय इहा आहे, पंहिंजी अज़वाज मुतहरात खे तव्हां पर्दे जो हुकुम ॾियो, यानी पर्दो कनि।
या ईमानी गैरत हुई सैयदना अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु जी त को शख़्स अचे कंहिंजी सोच ख़राबु आहे कंहिंजी सही आहे कई क़िस्म जा माण्हू अचनि था कई इलाइक़नि जा माण्हू अचनि था कई क़बीलनि जा माण्हू अचनि था काफ़िर मुसलमान कई माण्हू अचनि था अल्लाह जे रसूल पंहिंजे अज़वाज खे हुकुम ॾियो त उहे पर्दो कनि इहा सोच हुई उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु जी अल्लाह रब्बुल आलमीन पर्दे जी आयत वॾी तवील आयत अल्लाह साईं बयानु फरमाए छॾी नाज़िल फरमाए छॾी सूरत नूर जी आयत आहे अल्लाह से नाज़िल फरमाए छॾी पर्दो कयो अज़वाज मुतारात खे ख़ासि तौर ते बि हुकुम ॾिनो वियो कहिड़ो हुकुम ॾिनो वियो फरमाया या अय्युहन नबिय्यु कुल्लि अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबिबिहिन अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो ए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी घरवारियुनि खे पंहिंजी न्याणियुनि खे तव्हां हुकुम ॾिनो त इहे पर्दो कनि पंहिंजे जिस्म ते वॾियूं चादरूं जेके आहिनि पाए छॾीनि पंहिंजे चहिरे खे बि लिकाइनि पर्दे जो हुकुम अल्लाह से नाज़िल करे छॾियो वनिसाइल मुमिनीन यानी अज़वाज मुतहरात पर्दो कनि उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए तो मूं सोच पेश कई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मूं राय ॾिनी अल्लाह से क़ुरान नाज़िल करे हुकुम कयो त पंहिंजी अज़वाज मुतहरात खे पर्दो करायो वरी फरमाइनि त टे मौक़े ते अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजी मुवाफ़िक़त कई टियों मौक़ो कहिड़ो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो अज़वाज मुतहरात सां को घरेलू तनाज़ो थियो जंहिं ते अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाराज़ थिया सैयदना अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु खे ख़बर पई पाण विया ऐं उन्हनि खे चयूं त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां नाराज़गी जा मामला न कयो तलक़ीन कयूं उन्हनि खे वसियत कयूं सम्झाइण जी कोशिशि कयूं वाज़ कयूं उन्हनि खे चयूं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे औरतुनि जी का कमी न आहे अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां खां वधीक नेक ऐं फर्माबरदार औरतूं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह में ॾेई छॾींदो जेकॾहिं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां तव्हांजा तनाज़ा रहिया ऐं जेकॾहिं पाण में इख़्तिलाफ़ रहिया अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो एतिरे क़दुरु जो हिकु औरत अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ौज आहे मूंखे कावड़ में चयो त उमर असांजो मामिलो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां उहो असांजो घर वारो आहे उन सां मामिलो आहे तुंहिंजो विच में कुझु न वञे तूं ॻाल्हाए पियो हालांकि अल्लाह जो रसूल असांखे कुझु नथो चए यानी पाण सॻोरनि एॾो सख़्ती सां असांखे वाज़ कोन कयो आहे तूं छो थो एॾे सख़्ती सां वाज़ करीं अल्लाह रब्बुल आलमीन खे इहो वाज़ या नसीहत एतिरी पसंदि आई जो अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद नाज़िल कयो सूरत तहरीम जी आयत आहे अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो इन तल्लक कुन्न ऐं युबदिलहु अज़वाजन खैरम मिन कुन्न मुस्लिमातिन मुमिनातिन कानितातिन ताइबातिन आबिदातिन साइहातिन सय्यिबातिन व अबकारा ए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं तूं इन्हनि औरतुनि खे जिन खां तोखे थोरी बि तकलीफ़ पहुती आहे जे इन्हनि खे तलाक ॾेई छॾींदे त अल्लाह ताला अन क़रीब तव्हांजे लाइ फर्मा बरदार नेकोकार औरतूं ॿियूं आणे छॾींदो जिन सां तव्हां निकाह कंदो पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी इहा कुझु वक़्त जी कावड़ हुई पाण में तनाज़ात अज़वाज मुतहरात जा हुआ या कुझु मुतालबा हुआ पर उन खां पोइ अल्लाह जे रसूल नाराज़गी ख़तमु करे छॾी मालूम इहो थियो त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अज़ीम सहाबी सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु जेॾीमहिल बि का राय पेश कई का दीन जे बारे में का इस्लामी हुक्म जे बारे में का राय पेश कयूं त अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान नाज़िल करे उन राय जी मुआफ़िक़त कई त उमर सही थो चए त जंहिंजी राय जंहिंजी सोच खे बि अल्लाह रब्बुल आलमीन पसंदि करे ऐं आसमान तां वही करे जिब्रील अमीन खे मोकिले उनखे शरीयत बणाए छॾे छा था सम्झो त नऊज़ बिल्लाह उहो मुर्तद थी वेंदो छा था सम्झो त नऊज़ बिल्लाह उहो दीन खां फिरी वेंदो छा था सम्झो नऊज़ बिल्लाह उहो दीन जो दुश्मन थींदो छा था सम्झो नऊज़ बिल्लाह उहो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दुश्मन थींदो जंहिंजी तलवार हर वक़्तु हथ में हूंदी हुई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मामूली ॻाल्हि ते के नाराज़गी ते फ़ौरन चवंदा हुआ अल्लाह जे रसूल मूंखे हुकुम ॾियो ऐं इन माण्हू जो सर लाहे छॾियां मथो लाहे छॾियां इन जी गर्दन जिस्म खां जुदा करे छॾियां अल्लाह जे रसूल हुकुम ॾियो फ़ौरन तलवार हथ में हूंदी फ़ौरन हुकुम जो इंतज़ारु कंदा हुआ हर वक़्तु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा बॉडीगार्ड सिक्योरिटी करण वारा उहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिफ़ाज़त करण वारो सहाबी
अज़ीम सहाबी, दिलेर सहाबी, हर वक्त ते ता ईमान जो अंदाज़ो लगायो। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला जे ईमान जो अंदाज़ो लगायो। ये त हदीस हुई जंहिंमें ख़ुद उमर रज़ी अल्लाह तआला फरमाई था 3 जगहुनि ते अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजी राय खे पसंदि कयो ऐं मुंहिंजे सोच जे मुताबिक़ क़ुरान नाज़िल कई, अहकाम नाज़िल कई। उन खां अलावा ॿिया मसला बि आहिनि। हाणे ईमानी गैरत जो अंदाज़ो ॾिसिजो। जॾहिं अब्दुल्ला बिन उबई इब्न सलूल जेको मुनाफ़िकीन जो सरदार हो उहो फ़ौत थियो त उनजो पुटु जंहिंजो नालो अब्दुल्ला हो उहो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अचे थो कि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी कमीस ॾियो, पंहिंजी कमीस ॾियो, यानी जेका चादर तव्हां कमीस जे तौर ते मथे जिस्म में ॿधंदा आहियो उनखे कमीस चयो वेंदो आहे। अल्लाह जे रसूल उहा चादर ॾियो, उन में असां कफ़नाइण था चाहियूं अब्दुल्ला बिन उबई जेको मुनाफ़िकीन जो सरदार हो उनखे कफ़नाइण था चाहियूं। ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्ली अलैहि उन्हनि ते जनाज़ो बि तव्हां पढ़ियो। वरी 3 नंबर ते चए थो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे लाइ अल्लाह खां इस्तिग़फ़ार बि कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम 3 ॻाल्हियूं क़बूल कयूं। पाण फरमाए मूंखे क़बूल आहे, उन जो जनाज़ो पढ़ंदुसि ऐं उन जे लाइ चादर बि ॾींदुसि ऐं उन जे लाइ इस्तिग़फ़ार जी दुआ कंदुसि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेॾी महिल जनाज़े लाइ अॻिते वञनि पिया, सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला जी गैरत, ईमानी गैरत जोश में अचे थी। फ़ौरन चयो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही मुनाफ़िकीन जो सरदार आहे, ही मुनाफ़िकीन जो सरदार आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि ते जनाज़ो न पढ़ो, इन्हनि जे लाइ इस्तिग़फ़ार जी दुआ न कयो। जनाज़े जो मतिलबु इस्तिग़फ़ार जी दुआ। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेॾी महिल उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु इहो चयो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उमर अल्लाह से मूंखे इख़्तियार ॾिनो आहे, अल्लाह से मूंखे इख़्तियार ॾिनो आहे। इस्तग़फ़िर लहुम औ ला तस्तग़फ़िर लहुम लन यग़फ़िर अल्लाहु लहुम। अल्लाह से फरमायो तव्हां इन्हनि जे लाइ इस्तिग़फ़ार कयो या न कयो इस्तिग़फ़ार, अल्लाह से इन्हनि खे माफ़ न कंदो। पर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह से फरमाए थो 70 दफ़ा इस्तिग़फ़ार कंदो त अल्लाह रब्बुल आलमीन माफ़ न कंदो। थी सघे थो उन खां वधीक इस्तिग़फ़ार कया अल्लाह से माफ़ करे छॾे। क़ुरान मजीद जी आयत पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कई त अल्लाह से इख़्तियार ॾिनो आहे। अल्लाह से फरमाए तव्हां इस्तिग़फ़ार कयो या न कयो, इख़्तियार आहे। इन करे जनाज़ो इन जो पढ़ां थो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जनाज़ो पढ़ियो। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो उन खां पोइ वापसी अचूं पिया, फ़ौरन जनाज़े पढ़ण खां पोइ फ़ौरन इहा आयत नाज़िल थी। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद नाज़िल कयो, वही नाज़िल कई। कहिड़ी वही नाज़िल थी? वही इहा नाज़िल थी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आइंदा कॾहिं बि तव्हां इन्हनि जी नमाज़ जनाज़ा न पढ़िजो। मुनाफ़िकीन जी नमाज़ जनाज़ा आइंदा कॾहिं बि न पढ़िजो। वला तकुम अला क़ब्रिही अहदा, इन्हनि जी क़बर ते बि कॾहिं न बीहजो। एतिरे क़दुरु सख़्तु हुकुम अल्लाह रब्बुल आलमीन नाज़िल करे छॾियो। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो उन ॾींहुं आउं पंहिंजी जुरत ते बि कॾहिं कॾहिं गौर कंदो आहियां त केतिरे क़दुरु मूं वॾी जुरत कई, अल्लाह साईं मूंखे माफ़ करे। मूं मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते एतिरे क़दुरु जेका जुरत करे चयो अल्लाह जे रसूल जनाज़ो न पढ़ायो। चवंदा आउं पाण परेशान थी वेंदो आहियां, कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त कीअं मूंखे इहा जुरत थी जो मूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे उन अमल ते एतिराज़ कयो। इहा जुरत कीअं थी मूं में? यानी उन ते अफ़सोस कंदा हुआ ऐं चवंदा हुआ अल्लाह ऐं रसूल, अल्लाह ऐं उनजो रसूल बहितर ॼाणीनि था। पर इहो अफ़सोस थींदो आहे त मूं उन ॾींहुं छो इनकार कयो। हालांकि अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान में उनजी मुआफ़िक़त नाज़िल कई त आइंदा कॾहिं बि इन्हनि मुनाफ़िक़नि जो जनाज़ो न पढ़िजो। अल्लाह से फरमाए मरी विया, फासिक थी मरी विया, नाफ़रमान थी मरी विया, काफ़र थी मरी विया, इन्हनि जो कॾहिं जनाज़ो न पढ़िजो मुनाफ़िक़ीन जो। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला जी मुआफ़िक़त। हिकु ॿिए मौक़े ते मुआफ़िक़त शराब जी हुरमत। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला जी मुआफ़िक़त ॾिसिजो। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में शराब जी हुरमत जो ज़िक्र कयो। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला फरमाए तो मूं दुआ कई, ए अल्लाह शराब जी हुरमत नाज़िल थी आहे, पर ए अल्लाह बयानन शिफ़ान अहिड़ो को हुकुम नाज़िल फरमा जंहिंसां वाक़े तौर ते वाज़े तौर ते शराब हराम थी वञे।
नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेॾी महिल शराब जी हुरमत आई त उमर रज़ी अल्लाह ताला खे ख़ासि घुरायो। पाण फरमायो उमर ही हुकुम नाज़िल थियो आहे शराब जी हुरमत जे बारे में। कहिड़ो हुकुम आहे? के पैगंबर तूं इन्हनि खे ॿुधाए छॾ कुल फ़ीहिमा इस्मुन कबीरुन व मनाफ़िउ लिन्नास, इन्हनि जो गुनाह वॾो आहे, फ़ाइदो बि आहे पर गुनाह वॾो आहे। इहा आयत नाज़िल थी। वरी उमर रज़ी अल्लाह ताला दुआ घुरी, अल्लाह साईं इन खां वधीक वाज़े हुकुम नाज़िल फरमा शराब जे बारे में। यानी उमर रज़ी अल्लाह ताला इहो चाहींदा हुआ शराब हराम थी वञे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेॾी महिल इहा दुआ थी उमर रज़ी अल्लाह ताला जी, वरी हुकुम नाज़िल थियो। अल्लाह साईं फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़रबुस सलात व अंतुम सुकारा, ईमान वारो नमाज जे लाइ मस्जिद जे क़रीब न अचो जेॾी महिल शराब पीतल हुजे, नशे जी हालत में हुजो। ईमान वारो नमाज जे वेझो न अचो। इहा आयत नाज़िल थी। वरी उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु वरी दुआ कंदा टियों दफ़ो। उन खां पोइ अल्लाह साईं वाज़े तौर ते हुकुम नाज़िल करे छॾियो त ही शैतान जो कमु आहे। रिजसुम मिन अमल शैतान फजतनिबूहु, अल्लाह साईं फरमायो शैतानी अमल आहे शराब पीअण, इन खां बचो, इन खां बचो। ख़ासि वाज़े हुकुम नाज़िल थियो। उन वक़्तु उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी दुआ जो इख़्तिताम थियो आहे। 3 दफ़ा दुआ घुरियूं, अल्लाह साईं दुआ क़बूल कई ऐं वाज़े तौर ते शराब जी हुरमत अल्लाह साईं नाज़िल करे छॾी। इहा हुई उमर रज़ी अल्लाह ताला जी दुआ। वो अज़ीम सहाबी सैयदना अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु गैरत ईमानी सां भरपूर सहाबी, जंहिंजे दिलि में एतिरे क़दुरु गैरत ईमानी हुई, इस्लाम क़बूल करण वक़्तु मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवनि था अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा असां हक़ ते न आहियूं? छा इस्लाम सचो न आहे? अल्लाह जे रसूल फरमायो हा बिल्कुलु असां हक़ ते आहियूं, इस्लाम बि सचो दीन आहे। चई अल्लाह जे रसूल पोइ लिकी करे इबादत छाजे करे असां कयूं था? इबादत सरेआम कयो, अचो बैतुल्ला में नमाज़ पढ़ो। ऐं उमर बीठो आहियां, ॾिसां थो कहिड़े काफ़िर खे जुरत आहे जेको तव्हांखे तकलीफ़ ॾे, के मुसलमान खे रोके नमाज़ खां बैतुल्ला में। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमर जी जुरत खे ॾिसी फ़ौरन हुकुम ॾिनो अॼु खां पोइ असां बैतुल्ला में इबादत कंदासीं, ॾिसूं था केरु थो नुक़सानु पहुचाए। अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं सैयदना अमीर हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो मुसलमान थी चुको हो। इस्लाम खे अल्लाह साईं ताक़त ॾिनी, क़ुव्वत ॾिनी। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला जे करे उहो अज़ीम सिपा सालार, उहो अज़ीम सहाबी उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु सुलह हुदैबिया जे मौक़े ते मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾी महिल काफ़िरनि जी ॻाल्हि खे तस्लीम कयो, सुलह बि थिए, मुआहिदो उहो थिए। उन मुआहिदे जे वक़्तु कुझु अहिड़ा मुआहिदा हुआ जेके बज़ाहिर मुश्किल हुआ। काफ़िरनि चयो जेकॾहिं असांजा माण्हू अची विया मके मां मुसलमान थी, तव्हां उन्हनि खे वापसि कंदो मके ॾांहुं, भले मुसलमान थी वञनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़बूल आहे। फ़ौरन उमर रज़ी अल्लाह ताला जी ईमानी गैरत, अल्लाह जे रसूल तव्हां इहा शर्त उन्हनि जी छो था क़बूल कयो? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा इस्लाम सचो न आहे? छा असां ईमान वारा ताक़त वारा न आहियूं, मज़बूत न आहियूं? छा सचो न आहे दीन? अल्लाह जे रसूल फरमाया सचो दीन आहे। उमर अना रसूलुल्लाह, ए उमर आऊं अल्लाह जो रसूल आहियां, जेको फ़ैसिलो थिए पियो अल्लाह जे तरफ़ां आहे, इन में हिकमत आहे। वरी उमर रज़ी अल्लाह ताला जी ईमानी गैरत हिकु दफ़ो मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयूं। वरी आया अबू बकर सिद्दीक़ ॾे, अबू बकर छा असांजो दीन सचो न आहे? छा असांखे ताक़त न आहे? छा ईमान असांजो सचो न आहे? अबू बकर चयो उमर मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे। उमर तोखे को इख्तियार न आहे एतिराज़ जो, बर्दाश्त कर, इन में हिकमत आहे। अंदाज़ो लगायो ईमानी गैरत हुई, न त थोड़ी तादाद में मुसलमान हुआ। उन वक़्तु एॾी ताक़त कान हुई, क़ुव्वत कान हुई, असलो खणी कोन आया, विढ़ण जे लाइ कोन आया, उमिरि जी नियत सां आया, कुझु हथ में न हो। पर तॾहिं बि उमर चवनि पिया अल्लाह जे रसूल ऐलान जंग कयो, असां हिननि सां जिहाद कयूं, ख़ाली हथे जिहाद लाइ तयारु। यानी उनखे अल्लाह जी मदद जी तवक्को हुई। उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे इहा ख़बर हुई त अल्लाह रब्बुल आलमीन असांजी मदद कंदो, असीं कमज़ोर न आहियूं।
यानी ईमान एतिरे क़दुरु ईमान में पुख्ता उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जंहिं शख़्स जी सोच जंहिं शख़्स जो फ़िक्र अल्लाह रब्बुल आलमीन आसमान तां वही करे क़ुरान करे पंहिंजो कलाम करे मोकिले छा उहो शख़्स ग़लति थी सघे थो छा उहो शख़्स नऊज़ बिल्लाह दीन जो दुश्मन थी सघे थो कॾहिं नथो थी सघे या अबू बकर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु उमर रज़ी अल्लाह तआला जी शान अज़मत आहे जो उन जी दुआ बि अल्लाह रब्बुल आलमीन क़बूल कई मुआफ़िक़ात उमर में कई ॿियूं ॻाल्हियूं मौजूदु आहिनि पर वक़्तु असांजो ख़तमु थी चुको आहे उमर रज़ी अल्लाह तआला जो दुआ जो तज़किरो था कयूं उमर रज़ी अल्लाह तआला दुआ था घुरनि कहिड़ी दुआ ए अल्लाह मूंखे शहादत अता फ़रमा ए अल्लाह मूंखे शहादत अता फ़रमा शहादत मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे शहर में अता फ़रमा या उमर रज़ी अल्लाह तआला जी दुआ हुई इन दुआ के नतीजे में अल्लाह रब्बुल आलमीन शहादत अता फ़रमाई उमर रज़ी अल्लाह तआला के शहादत का पोए उमर रज़ी अल्लाह तआला पैगाम मोकिलीन था सैयदा आयशा सिद्दीक़ा ताहिरा मुतहिरा रज़ी अल्लाह तआला अन्हा ॾे ए अम्मा आयशा मोकिलियूं पैगाम त मूंखे इजाज़त ॾियो त मुंहिंजी क़ब्र मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे भरिसां हुजे उहे शख़्स किथे आहिनि ज़ालिम उहे शख़्स किथे आहिनि जेके सहाबा जा गुस्सा खाइनि बदबख़्त शख़्स उहे किथे आहिनि उन्हनि खां पुछो त जंहिंजी मोहम्मद करीम सां नऊज़ बिल्लाह दुश्मनी हुजे जंहिंजी दीन सां दुश्मनी हुजे जंहिंजी दीन सां शरीयत सां इस्लाम सां दुश्मनी हुजे छा उहो शख़्स आख़िरी वक़्त में बि इहा तमन्ना कंदो त मूंखे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पहलू में जगह मिले बराबर में जगह मिले उते मूंखे दफ़न कयो वियो मोहम्मद करीम सां मोहब्बत हुई तॾहिं पैगाम मोकिलियूं सैयदा आयशा ॾे त मूंखे इजाज़त ॾिनी वञे सैयदा आयशा फ़रमाए थी त मुंहिंजी चाहत त इहा हुई त मुंहिंजो वालिद मोहतरम बि उते दफ़न आहे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि उते दफ़न आहे इहा जॻह जेका हुई इहा मूं पंहिंजे लाइ मुख़्तस कई हुई पर उमर अमीरुल मोमिनीन जेकॾहिं सवाल कयो आहे मूंखे को एतिराज़ु न आहे इहा जॻह ऐं अमीरुल मोमिनीन खे क़ब्र जे बणाइण जे लाइ इजाज़त थी ॾियां सैयदा आयशा सिद्दीक़ा इजाज़त ॾेई छॾी यानी रौज़तुम मिन रियादिल जन्नह मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजो मिंबर ऐं क़ब्र इन जे विच में जेका जॻह आहे इहा जन्नत जो टुकड़ो आहे इहो जन्नत जो टुकड़ो आहे यानी अॼु बि उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु जन्नत में सुता पिया आहिनि अॼु बि जन्नत में सुता पिया आहिनि इंशाअल्लाह मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गॾु जन्नत में हूंदा क़यामत जे ॾींहुं बि मोहम्मद करीम जा रफ़ीक हूंदा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस में आहे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफ़ाए राशिदीन अल महदीयीन फरमाया मुंहिंजो तरीक़ो ऐं मुंहिंजा खुलफ़ा अबू बकर उमर उस्मान अली मुंहिंजा खुलफ़ा इन्हनि जो तरीक़ो तव्हांजे लाइ सुन्नत ऐं रहनुमाई आहिनि हिदायत आहिनि इन्हनि जे तरीक़े ते हलंदो कामयाबी मिलंदी इन्हनि मां जेकॾहिं नुक़्स तलाश कंदो इन्हनि मां ऐब तलाश कंदो इन्हनि ते जरह कंदो इन्हनि जूं गुस्साखियूं कंदो त कॾहिं बि कामयाबी न नाकामी मिलंदी यकीनन उन्हनि जी ज़िंदगी असांजे लाइ उसवाए हसन आहे उन्हनि जी ज़िंदगी असांजे लाइ नमूनो आहे सबक़ आमोज़ आहे।